बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ओ बदीन वासियों, अज आऊं तव्हांखे मुबारकबाद ॾियण आयो आहियां। जेको बूटो, जेको दियो असां हिते डीसी चौक ते रोशन कयो हो, अज खां 4 महीना पहिरीं इहो तव्हांजे शऊर जे दिए सां अज पूरे सिंध में बाहि पकड़जी वई आहे। उहे जेको पंहिंजे महलनि जे सुकून में पुरगोर निंड सुता पिया हुआ, तव्हांजे बच्चनि ते जेका ज़ुल्म पे थिया, जेकी अज़ियतूं पे ढालियूं, हुननि खे न फिक्र हुई, न परवाह हुई। इहो सिंध जो शऊर आहे, इहो दोदा, इहो तव्हांजी हिम्मत आहे, तव्हांजी ताक़त आहे, जंहिं हुननि खे रड़ियूं करण ते मजबूर करे छॾियो आहे। तव्हां ॾिठो ही कल असेंबली हॉल में छा त तारीख़ साज़ असेंबली हॉल आहे। उहा असेंबली जंहिं पाकिस्तान जी करारदाद पास करे हिन मुल्क खे ॾिनो, हुन असेंबली हॉल में कारोबारी दलाली वडेरा गॾु करे हुननि जी रड़ियूं, तव्हां छा था सम्झो कि असीं एतिरा बेवकूफ़ आहियूं, एतिरा नादान आहियूं? हा, तव्हां कोशिश कई है। 18 सालनि सां मुंहिंजे सिंध जा स्कूल बंदि आहिनि, टीचर अणलब आहिनि, असांजो सिहत जो निज़ाम तूं दरम भरम कयो आहे। असां सां इंसाफ़ जा गस असां लाइ तूं बंदि कया आहिनि। ए वक़्त जा यज़ीद, इहो ॾिसी वठ, तूं जेतिरो ज़ुल्म कंदे ओतिरी मुंहिंजी सिंध उभरंदी, ओतिरी मुंहिंजी सिंध उभरंदी। आल मोहम्मद ने 1400 साल पहिरीं पाणी बंदि करण जी गुस्ताखी कई। अज वक्त जो यज़ीद इहो 6 करोड़ सिंध में वसंदड़ उम्मत मोहम्मद जो पाणी बंदि करण जी साज़िश करे पियो। जीअं अज ॾींहुं ताईं हुन यज़ीद ते बि लानत जा विस्कारा आहिनि, ईअं ई हिन यज़ीद ते बि